अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे अली रज़ा मैसर। तव्हां ॾिसी रहिया आहियो अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल। अॼोके वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि रुबी अली ऐं इरशाद जागरानी एक्सीडेंट पिणु थी चुका आहिनि। रुबी अली ऐं इरशाद जागरानी रोड सां अची रहिया हुया त हिकु कार अचे इरशाद जागरानी जे कार में लॻी, जंहिंमें इरशाद जागरानी ऐं रुबी अली ज़ख़्मी थी विया आहिनि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रुबी अली इरशाद जागरानी खे सुका पिणु धक्का लॻी चुका आहिनि, जंहिंमें रुबी अली ऐं इरशाद जागरानी अस्पताल में दाख़िल आहिनि। दोस्तों, इरशाद जागरानी जी कार भी चिॿी थी चुकी आहे ऐं दोस्तों रुबी अली ऐं इरशाद जागरानी खे सुका धक पिणु लॻी चुका आहिनि, जंहिंमें अस्पताल में दाख़िल आहिनि ऐं रुबी अली ऐं इरशाद जागरानी सिहतयाब पिणु थी चुका आहिनि। दोस्तों, अॼोके वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब कंदा विसारींदा। जेतिरा ॾींदा अली रज़ा मैसर खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सभिनी दोस्तनि जी